दोदा खान दिल में तूफान खड़ो करे केॾांहुं निकिरी पियो आहीं? तोता खान जा कदम कॾहिं बि माठा न आहिनि रहिया। इन्हीअ करे बजार खान मूंखे सुस्त ऐं काहिल माण्हुनि खां हमेशह नफ़रत रही आहे। नफ़रत। पंहिंजी दिल में नफ़रत जो एॾो बिज न पोखियो, न त इहो अंदर ई अंदर ज़ार बणिजी वेंदई ऐं जीअण जी उमेद बि हारे वेंदे। जेका शइ मौत तर्पे दोदा खान उन सां मोहबत कंदो आहे। मोहबत छो त दोदा खान आम माण्हू मज़ा न आहे जो मौत जो नालो ॿुधी बजार खान रगुनि जो रत सुकी वञे। ऐं दोदा खान हशमत खान जी पग जो वारिस आहे। वारिस ऐं हशमत खान जी पग जो वारिस कमज़ोर नाहे हूंदो। बजार खान कमज़ोर नाहे हूंदो। हशमत खान घराणे जो पहिरियों वारिस त मां वेठो आहियां। मुंहिंजे हूंदे इहे तुंहिंजा ख्वाब कॾहिं पूरा न थींदा। दोदा खान, बाक़ी तूं मौत सां मोहबत कंदो आहीं त उन जी हंज में तोखे मां ज़रूर सुम्हारींदुसि। ज़रूर सुम्हारींदुसि। इहो बिजार खान जो तोसां वाइदो आहे। अधी बुख ॾाढी लगी आ। हल त पोइ मानी खाऊं। पक्की वेन त मानी खाऊं था। हल। शायद दीदार किस्मत में नाहे लिखियल। हाय हाय, हिते रुली रुली बदनाम थियण खां त बेहतर आहे त वापस मोटी वञा। दोदा खान, ओ परे बकरिन जो धड़ नजर अचे थो। शायद हिते हुस्न जी देवी हुजे। हल दोदा खान, हल हल पंहिंजे हुस्न जी देवी जो हली दीदार कर।
कहिड़ी ख़बर जीअं तूं पियो ॾिसी ईअं मां बि ॾिसां। अम्मा मोमल जी बाबा। जरा पानी तो पिया रहा। हाँ बाबा। वठो बाबा। अम्मा निभागो आयो आहे कोन? बाबा अदा आयो पर मानी खाई मोटी वियो। वॾो निभागो अम्मा असुल कोन सुधरंदो। मां त अड़जी वियो आहियां। बाबा जॾहिं हू सुधरण जो आहे ई कोन त लोड़ा मां फ़ाइदो। इन जे करे तलुड़ कंदो आहियां माना सुधरी पए पर हे सुधरणो ई न आहे। जॾहिं चयोमांइ न अञा बि आसरो अथव बाबा? उहो मां घणा ॾींहं अॻु ई आसरो लाहे छॾियो हुअमि त हे सुधरणो ई न आहे सुधरणो ई न आहे। पर ॿुध हंध विछाए छॾियो अथसीं। हा बाबा अदा जो हंधु विछाए छॾियो आहे। त पोइ मां तूं बि सुम्ही पओ। जेॾी महिल आयो धूड़ पाए सुम्ही पवंदो। अड़जी वियो आहे हिन मां बि। शौक़ बि ॾिसे गॾहनि जा शौक़ गॾहनि जा। उस्ताद बीहु 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 हाणे मूंखे ॾे इजाज़त त वञी को आराम रो कयां। ठीकु आहे तूं भली वञ पर सुबुह जो सिज बुरण खां पहिरियों अचिजांइ। कप्तान खे थधि ते घुमाए दम पचराईंसि त जीअं कननि मां धुआं निकिरनिसि। उस्ताद मां त अचण वारी कंदुमि सवेर सां पर तोखे निंड वेठी वेंदी आहे तूं सुस्ता पकंदो आहे ॾाढी। हाणे सुस्ता बि न कंदुसि सम्झी। मेले में 2-3 ॾींहं बचा आहिनि। हू बि पंहिंजे राकेट खे तयारु था कनि। असां पंहिंजे कप्तान खे तयारु कयूं न। हा उस्ताद ॿी ॻाल्हि ॿुध हो न पंहिंजे राकेट खे वॾियूं वॾियूं खुराकूं कनि था वॾियूं वॾियूं। हा असली पिस्ता बादाम तेल मल मला लॻी पई आहे ॾगनि खे। तूं घबरा न मां राति बाबे खे ॾारो थो ॾियां। पोइ असां पंहिंजे कप्तान खे कारो गुड़ खाराईंदासीं बेही मुंग खाराईंदासीं ऐं थोरी खटाण बि खाराईंदासीं। ठीकु आहे तूं घबरा न। पोइ इन्हनि जो इहो जेको इहो राकेटड़ो आहे न असांजे कप्तान खे कोहन में बि न मारींदो। त चङो पोइ हाणे मुंहिंजो बूथ ठप त मां वञा। ठीकु आहे हाय हाय सदको वञा उस्ताद जे नाम तो सदको वञा। हाणे दुआ कजां त अलाह करे राति फिक्र में निंड अचे। ठीकु आहे अलाह कंदो अची ईंदी। चङो तोखे त फिक्र में निंड कोन ईंदी पर सुबुह जो मूंखे केरु उथारींदो।
माण्हू चवनि सहमत पर आहियां रहमत। तेरे दिल पई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 अस्सलाम वालेकुम सिंध वासियों। रमजान वारी ते तेरी मुझी फिल्म ना आई, हज वारी ते तेरी फिल्म ना आई। काफ़ी दोस्तन फोनियूं कयूं। बख़ुदा मूंखे फिल्मनि में कमु करण जो को बि इरादो न हो। मूं बिल्कुलु छॾे ॾिनी, मायूस थी वियोसि। पर इहा फिल्म ठाही आहे जंहिंजो नालो आहे अली वारिस। नाले तो कुर्बान वञा। मूंखे उमेद आहे त जेके मुंहिंजा परस्तार आहिनि हिन फिल्म खे ॾिसंदा, मान ॾींदा, इज़त ॾींदा। लख थोरा, सिंध सलामत, साथ सलामत, सदाई गॾु। गैबी खान गैब करे छॾींदो आहे, गैब।
थी अची वई सुखा मां सच में अची वियो आहियां। जंहिं वक्त ही जोगी जाॻिया, जंहिं वक्त ही सिंधी जाॻिया, वो सूर न रहंदा साॻिया, कंदा धमाधम मस्त कलंदर। अलीवाल शेर जी जान खे खतरो आहे वरियाम। इहो तूं तो चई गुलाम, पर मूंखे नथो लॻे त दिलावर खान वारनि सां एतिरी थियण जे बावजूदि का हू अहिड़ी छिछोरी हरकत करे सघनि था। वरियाम मूंखे पूरी पक आहे जेके मूं माण्हू ॾिठा से पुनल खान ऐं दिलावर खान जा हुआ। इहो तुंहिंजो वहम आहे गुलाम। थी सघे शिकार जे बहाने के ॿिया माण्हू आया हुजनि ऐं तव्हांखे ॾिसी वापसि मोटी विया हुजनि। खुदा करे इहो मुंहिंजो वहम ई हुजे वरियाम, पर मुंहिंजे हूंदे तव्हां मां कंहिंखे बि कुझु थियो ता ज़िंदगी मां आका जे साम्हूं वञी न सघंदुमि। पर जेकॾहिं तोखे कुझु थियो गुलाम, त पोइ असां दोदा खान खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं? तव्हांजी जान बचाईंदे जेकॾहिं मूं ते मौत आयो त आका मूं ते फ़ख्रु महसूसु कंदो ऐं तव्हांखे का बि मयार न ॾींदो। ठेकेदार, जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे त मां कुझु ॾींहं खणी ॾंड ते न वञा, मुंहिंजो कमु बाबा संभाले वठंदो। ॻाल्हि कुझु ॾींहंनि जी न आहे शेर। पुनल खान वारनि जेके माण्हू मोकिलिया आहिनि बग़ैर मक़सद पूरे थियण जे वापसि कोन वेंदा। जेकॾहिं उन्हनि माण्हू छॾिया आहिनि त उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं गुलाम। एॾी शिकस्त खाइण खां पोइ जेकी हुननि माण्हू छॾिया हूंदा से ॿार ऐं अनाड़ी न हूंदा। मां मञा थो गुलाम, मञा थो त जेको हिन मैदान में लहंदो उहो वॾो मल हूंदो, मल। पर असां बि मुहाणा आहियूं। असांजी सॼी ज़िंदगी दरिया में मांगर मच्छनि सां गुज़री आहे, त जंहिं कुन में वागू रहंदा आहिनि उन ते कहिड़ी नज़र रखिजे। जेकॾहिं कुन छॾे किनारे ते आया न त हिन जिस्म में अञा एतिरी ताक़त आहे जो उन्हनि वागुनि जो वात चीरे फिटो कनि। साम्हूं वेहण जी उन्हनि में सघ कोन्हे। जेकॾहिं को सबूत छॾे विया त आका उन्हनि खे घर में घिरी मारींदो। इन्हीअ जे करे बग़ैर सबूत छॾण जे हू कमु करणु था चाहिनि। अहिड़ो मौक़ो असां उन्हनि खे कॾहिं बि न ॾींदासीं गुलाम, कॾहिं बि न ॾींदासीं। जेकॾहिं पुनल खान वारनि जा माण्हू अचनि त हिते कंहिं वटि रही सघनि था? मेंगल खान जे माण्हुनि खां सवाइ ॿियो केर बि उन्हनि खे पनाह ॾेई नथो सघे। असां सोचो त मेंगल खान जो माण्हू असां सां गॾु आहे ऐं असांखे रहण में तकलीफ़ कोन्हे थी, पर असांखे कहिड़ी ख़बर त उन जे हूंदी असांखे ॿिर लताइणा पवंदा। मुराद, जेकर न तूं कोशिश करीं असांजे रहण जो बंदोबस्त करे सघीं थो ऐं उठण लाइ गाह ऐं असांखे वक़्त ते सुठो खाधो मिली सघंदो। जेकॾहिं कंहिं शादी ते अचो हा न, हिकु छा पर 10 हुतां खां ख़ाली कराए छॾियां। माण्हुनि जी नज़रुनि में अची मूंखे पंहिंजे पोयां सबूत न छॾणा। मुराद, सोच कुझु, ॿार न थिए। सलाम संगत जो। वालेकुम सलाम। अची वई खजू? डंभ ॾियण न छॾी। छो, खजू में वरी कहिड़ी कमी आहे? मुराद, बादशाही खजू चई या कोझो चई, तोखे केरु रोकींदो? हाणे छॾ ख़बरुनि खे, पाणी खणी हमरा जा हथ धोआर। कहिड़ा तव्हां छेणा खयां जे तव्हांजा मां हथ धोरायां? ॻाड़ी बंदि कर। मुराद, इन ते खजू नालो कीअं पियो जंहिं ते चिड़े थो? खजू नालो अथसि, पर यार दिलि जो साफ़ हथ ई आहे। अञा हिते घणा ॾींहं हूंदो? खजू, अञा काई ख़बर न आहे त हिते घणा ॾींहं रहंदासीं, पर इन ॻाल्हि जी कंहिंखे ख़बर न पए ऐं अगरि कंहिंखे ख़बर पई
त रहिस तुंहिंजी खल मां जुती ठाराईंदो ऐं वाइड़ो न थीजां। जल्दी चां ठाहे वठ, गाड़ी निकिरी वेंदी, मूंखे शहर वञिणो आहे। अरे सुबुह सां निंड फिटाए धमचर मचाई, हाणे अची मथे में सूर विधो अथई। हल बाबा तुंहिंजी लय, इहो अञा सुबुह आहे। मां पंहिंजे कप्तान खे घुमाए घुमाए आयो आहियां तद ते, हिन महिल कननि मां धुआं था निकिरनि, हिन जे लाइ अञा सुबुह आहे। वॾो को बरियल ई इहो छा चई छोरा? अदी जल्दी मूंखे चाह पीआर त मां शहर निकिरां, किथे गाॾी शहर वारी निकिरी न वञे। हा दा हा खणी थी अचां। शहर छा वञी कंदे रे? पंहिंजे कप्तान लाइ खोराक आणींदुसि, ॿियो वरी छाजे लाइ वेंदुसि? छोरा काथे मुंहिंजे पैसनि खे त मत न ॾिनी थी। हल बाबा तुंहिंजी लय, वॾो को शकी, हाणे त पक थिए न तुंहिंजा पैसा बदल आहिनि। अॼु जे पैसा खणिया न त बाठा खणे अहिड़ा सटका ॾिया जो यादि करे हा। साटो तॾहिं नी आहे जॾहिं मूंखे पुॼी आहे न। पुॼण जी ॻाल्हि न करे, अॼु जे मुंहिंजा पैसा खणे हा न त पोइ ख़बर ॾिया हा त कीअं खणबा आहिनि पैसा। उहा त मुंहिंजे वञण खां पोइ ख़बर पवंदई। छा चई रे? अदी जल्दी चाह पीआर, किथे बाबो बताल न थी वञे। आणिया थी दा आणिया थी। अॼु बाबे जा पैसा विया। उछड़े उछ, पैसा तो खणी निफागो कह जा जो। अदा चांहि वठ। दिए माखे भी सुर्की दे। हा बा। बाबा पंहिंजा पैसा गण, मता मां वञा पोरी चई न मुंहिंजा पैसा खणी वियो। गणिया आहिनि खुटा त तोखे कोन चवंदो। बाबा हाणे मूंखे दुआ कजां, देर थी ते चांहि बि ॾाढी भली आहे, पर हाणे छॾियो जो अञा वरी गाॾी न निकिरी वञे। दुआ कयांसि, पीउ खे पाली तो। अरे बाबा पीउ खे पालींदो, तूं असांखे पाली या असां तोखे पालियूं? असां पंहिंजे कप्तान खे पालींदासीं। इहो पिणे, इहो कप्तान पिणे, इहो गपी न कर वञू शहर अदी, गपी तो करे वरी किथे बस मां हेठि लही वञा, पोइ केरु भराए ॾींदो? बाबा अदा खे कुझु न चओ, असां अहिड़ो कप्तान जहिड़ो भाउ वरी काॾा आणींदासीं? हल हल दिखो थी। अदा पुनल खान, मिंगल खान खां माण्हू घुरी असां पंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर न कई उन ॾिया। ॿार नथी दिलावर खान, ॿार नथी। जेकॾहिं असां पंहिंजे हर कम में मेंगल खान खे गॾायूं आयासीं ऐं सुभाणे असांखे कुझु बि थियो त मेंगल खान खे असां सां गॾु भोगणो पवंदो। जेकॾहिं असां मेंगल खान खे छॾे ॾिनोसीं त हू दोदा खान जी सोबत में हलियो वेंदो ऐं असां अकेला थी वेंदासीं। दिलावर खान अकेला। हिन वक़्तु मेंगल खान बज़ाहिर असां सां गॾु आहे, पर मूंखे नथो लॻे त हू असां सां पूरी सच्चाई कंदो हूंदो। सच्चाई करे या मंदाई, पर हू असांजे हर कम में बराबर जो शरीक आहे। मां बि त इहो ई थो चाहियां त हू निर्वार थिए। हशमत खान मेंगल खान जे खिलाफ जुर्गो कोठाए, पोइ ॾिस त कीअं थी 7 राॼीअ में बग़ावत कर खणे। हशमत खान त छा, पर उन जे खानदान जो को बि फर्द उन बग़ावत खे रोके न सघंदो, न रोके सघंदो। बाबा साईं, मां बि अहिड़े ई उथंदड़ तूफ़ान जे इंतज़ार में आहियां। गैदी खान, तुंहिंजे मन में कहिड़ी लोरी आहे जो तूफ़ाननि जे अचण जो इंतज़ार थो करे? चाचा जानी, मुंहिंजी दिलि जे रेगिस्तान ते कूंज वाहिरो करे वेही वई आहे। इहा कूंज तोखे ज़रूर वठी ॾींदुसि, तूं उतावलो न थी। अहमद खान त असांजो हारी आहे। अहमद खान असां खां कॾहिं बि परे कोन वेंदो। कीअं न थिया उतावलो बाबा साईं, कीअं न थिया उतावलो? दोदा खान मुंहिंजी कूंज मथां
बाज़ वांगुरु लामारा पियो ॾिए किथे ईअं न थिए त मूंखां अॻु में इहो बाज़ मुंहिंजी कूंज खे झटे खणी न वञे। दोदा खान कूंज ताईं बि अची पहुतो। हा दिलावर खान हा, दोदा खान असां जूं हदूं ओरां ॻण शुरू कयूं आहिनि। इन्हीअ जे लाइ मां अॼु मेगल खान वटि वेंदुसि ऐं उन सां सलाह करे पोइ ॾिस त मां उन हशमत खान जे मस्त उठ खे कीअं थो नक में नाकेली विझी ढुकायां।